सॻियूं में जस्कम जे मरकज़ी अॻवाननि डॉक्टर नियाज़ कालानी, फ़कीर इमदाद हुसैन मंगी, पुनल सारियो, करम सामथियो, जनरल काउंसल फ़कीर अली अहमद मंगी ऐं ॿियनि जे सहकार सां मंगी फ़कीर हाउस ते मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर करम सोलंगी, डॉक्टर मुजीबुर रहमान भबरो ऐं संदन टीम समें मरीज़नि जो चेकअप करण सां गॾु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज ॾिनो। उन मौक़े ते जस्कम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ हुसैन कालानी, फ़कीर इमदाद मंगी, पुनल सारियो ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पयल बरसातूं ऐं ॿोॾि हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि ऐं नाअहली सबबि आफ़त बढ़ती कड़की पई, जंहिं सबबि हज़ारे ख़ानदान बेघर बणिजी विया ऐं हू अॼु बि रोड रस्तनि ते बुख बदहाली ऐं बीमारियुनि में मुब्तला थी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पर हिन वक़्त ताईं उन्हनि जी बहाली लाइ हुकूमत के बि जोगा उपाउ न वरिता आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे त पंहिंजे सिंध वासियुनि जी मालिकी कयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।